नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त कंबर शहदादकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुक़रर थियल पुलिस इंस्पेक्टरनि खे मुअतल करे लाइन हाज़िर थियण जो हुकुम ॾिनो वियो। मुअतल थियल इंस्पेक्टरनि में SHO ड्रिग मंज़ूर अली चांडियो, SHO गैबी देरो, इमदाद अली चांडियो, SHO वाहिर अब्दुल सलाम चांडियो शामिल आहिनि। SHO हमल थाणो याया चांडियो ऐं ॿियनि खे बि मुअतल करे रिपोर्ट करण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त चांडिया कबीले जे पुलिस ऑफिसरनि जी मुअतली जो सबबु उमे रुबाब चांडियो ऐं IG सिंध जे विच में गुज़िरियल ॾींहुं थियल मुलाक़ात जो नतीजो आहे। नाज़रीन अवांखे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कंबर शहदादकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुक़रर थियल पुलिस इंस्पेक्टरनि खे मुअतल करे लाइन हाज़िर थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मुअतल थियल इंस्पेक्टरनि में SHO ड्रिग मंज़ूर अली चांडियो, SHO गैबी देरो, इमदाद अली चांडियो, SHO वाहिर अब्दुल सलाम चांडियो शामिल आहिनि। SHO हमल थाणो याया चांडियो ऐं ॿियनि खे बि मुअतल करे रिपोर्ट करण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि।